अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु जी जेको असांजो टॉपिक आहे उहो आहे डॉक्टर अब्दुल मजीद सिंधी। मेमण अब्दुल मजीद सिंधी है। डॉक्टर अब्दुल मजीद सिंधी वल्द हाजी गुलाम हुसैन मेमण 10 जनवरी 1930 में शिकारपुर में पैदा थियो। पाण प्रिंसिपल जे उहिदे ते रिटायर थियो। PhD में संदसि मकाले जो मौज़ू हो बयानुल आरफ़ीन सिंधीअ जी तरतीब ऐं उपटार। दोस्तों बयानुल आरफ़ीन उहो ई आहे जंहिंमें शाह करीम बुलड़ी वारे जो कलाम ॾिनल आहे। डॉक्टर साहब मुख़्तलिफ़ अख़बारनि ऐं रिसालनि में लिखंदा रहिया। हुन उर्दू तोड़े सिंधीअ में अटकल 66 किताब लिखिया। 66। त दोस्तों इन मां अंदाज़ो लॻाए सघो था त माना मेमण अब्दुल मजीद माना केॾो वॾो माना जेको आहे सिंधी अदब लाइ कमु कयो आहे। 66 किताब, 66 माना लिखणु वॾी ॻाल्हि आहे। डॉक्टर साहब सिंध जे अदब, तारीख़, सवानह, शाइरी, ज़बान ऐं तसवुफ़ ते ख़ूब लिखियो। केतिरा ई इनाम बि मिलिया। संदसि किताबनि में ही आहिनि: दूर, माणिक मोतीलाल, करीम जो कलाम, फ़िक्र लतीफ़, सिंधी अदब जो तारीख़ी जाइज़ो, सचल जो सनियो, तज़किरा शहबाज़, परोड़ परख ऐं परोड़, लतीफ़ीलात, निगार शात, सिंध वग़ैरह शामिल आहिनि। पाण 9 फरवरी 1996 ते ई वफ़ात कयऊं। त दोस्तों अगरि अची वञे तो सवाल डॉक्टर अब्दुल मजीद मेमण अब्दुल मजीद सिंधीअ ते, त तव्हां जेको आहे हुननि जो पहिरियां इंट्रोडक्शन ॾींदा त पाण जेको 1900 जेको आहे 30 में शिकारपुर में पैदा थिया। उन्हनि जी ज़िंदगी जे बारे में ॿुधाईंदा। प्रिंसिपल जो उहिदे ते रिटायर थिया। PhD जेको आहे PhD जेका आहे मौज़ू इहो हुयनि। हुन खां अलावा अदबी ख़िदमतुनि ते लिखंदासीं त डॉक्टर अब्दुल मजीद सिंधी ऐं उर्दूअ में तक़रीबन 66 किताब लिखिया। उन में पोइ असां कोई 5, 7, 8 जेके किताब आहिनि उहे असां जेको आहे उहो नाला लिखी छॾींदासीं। सिंधी अदब जो जीअं तारीख़ी जाइज़ो किताबु आहे उहो तमामु मशहूरु किताबु आहे। इहो माना रिकमेंडेड बुक बि आहे जेको आहे न जेको आहे CSS ऐं PMS जे हिसाब सां। त इहे असां किताबनि जा कुझु जेका नाला ॾेई ऐं सिंधी अदब जी तारीख़ी जाइज़े जो इन ते असां थोरो जेको आहे उहो बि ॾेई छॾींदासीं, बैकग्राउंड बि ॾेई छॾींदासीं, नंढो हिकिड़ो माना उनजो समरी खणी चइजे उहो ॾेई छॾींदासीं उहो छा ते आहे। सो अहिड़े हिसाब सां असांजो हिकिड़ो जाम जवाबु तयारु थी सघे थो। सो वरी मिलंदासीं ॿिए लेक्चर सां गॾु। थैंक यू।